सिक्योरिटी फोर्सेस जो डीआई खान में धार कार्रवाइयों 7 दहशतगर्द मारिजी विया। एसपीआई चयो आहे त कार्रवाइनि दौरान दराबिन में 4 ऐं मदे में 3 दहशतगर्द मारिया विया। मारिजी वियल दहशतगर्द केतिरनि ई दहशतगर्द कार्रवाइनि में मुलविस हुआ। संदन कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ। इलाइक़े में दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ क्लीयरेंस ऑपरेशन जारी। भारत की पाकिस्तान खिलाफ बी विकेट 100 रन्स ते किरी पई। शबमिन गिल 46 रन्स ठाहे इब्रार के बाल ते क्लीन बोल्ड थियो। 31 के मजमूई स्कोर ते रोहित शर्मा 20 रन्स ठाहे शाहीन अथा पवेलियन मोटियो। चैंपियंस ट्रॉफी की हाई वोल्टेज मैच में भारत की समूरी टीम भारत खिलाफ 241 रन्स ते आउट थी वही। पाकिस्तान के पहिरियों नुक़सान ओपनर की नाकामी ते खणणो पियो। बाबर आज़म 23 ऐं मामूल हक़ 10 रन्स ठाहे आउट थिया। मोहम्मद रिजवान 46 ऐं सऊद शकीर 62 रन्स ठाहे स्कोर के टेको ॾिनो। मर्डर ऑड जे भाईवारी टुटी त विकेटूं बि हिक ॿिए पुठियां किरण लॻियूं। बैटर तूं हल मां पोतस वारे उसूल ते कारबंद रहिया। तैयब ताहिर 4, सलमान आगा 19, खुशदिल शाह 38, नसीम शाह 14 ऐं हारिस रऊफ़ 8 रन्स ठाहे आउट थिया। शाहीन शाह अफरीदी खातो ही न खोले सघियो। माण्हुनि जूं मुश्किलातूं घटिजनि पयूं ऐं मईशत बहितरी तरफ़ वधी रही है। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त चीन जो दौरो कामयाब रहियो। सी पैक जो बुनियाद रखियो आहे, उनखे कामयाब बणाईंदासीं। सिंध हुकूमत सिहत ऐं तालीम के शोबे में अहम कम कयो आहे। सिंध में नयूं यूनिवर्सिटियूं, कॉलेज ऐं अस्पतालूं ठाहियूं वयूं आहिनि। सिंध हुकूमत ॿोॾ मुतासिरनि लाइ घर ठाहिया। ॿियनि सूबनि खे बि पैरवी करणु घुरिजे। ईंदड़ बजट में पघारदार तबके ते टैक्स बार घटाइण जो इशारो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर महमूद औरंगज़ेब चयो आहे त पघारदार तबको टैक्सनि जे बार हेठि दॿिजी वियो आहे। बजट खां अॻे वापारियुनि सां मुलाक़ातूं शुरू करे छॾियूं आहिनि। मुल्क में मुआशी इस्तकाम आहे। हुकूमत FBR ऐं सुधारनि ते कमु करे पई। महांगाई जी शरह बि घटि थी आहे। दहशतगर्द मुल्क अंदर अदम इस्तेकाम पैदा करण चाहिनि था। माज़ी में दहशतगर्दनि के वापस आणे मुल्क जो अमन दाव ते लगायो वियो। दहशतगर्द कंहिं बि रियायत जा हक़दार नाहिनि। मुल्की तरक्की, अमन के क़याम ऐं दहशतगर्दी के ख़ात्मे सां जुड़ियल आहे। सुसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारर जो लाहौर में यूथ कॉन्फ्रेंस के ख़िताब। चयाईं मुल्क में दहशतगर्दी के मुकम्मल ख़ात्मे लाइ पुरज़म आहियूं। जाली ऐं ग़लत ख़बरूं अहम चैलेंज आहिनि। फेक न्यूज़ के चैलेंज के मुंहुं ॾियण लाइ इज्तिमाही क़दम खणण की ज़रूरत है। मकानी खातन की मज़बूती लाइ सियासी इत्तफ़ाक़ राय ज़रूरी है। रावल हाउस टंडो जाम ते सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून की सदारत हेठि मक़ामी हुकूमत इदारनि के चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जो इजलास। सिंध हुकूमत पारां फराहम कयल फंड मुकम्मल शफ़ाफ़ ऐं ईमानदारी से अवामी भलाई के मनसूबन ते ख़र्च करण की हिदायत। शर्जील इनाम मेमून चयो त सिंध हुकूमत अवाम के खिदमतुनि लाइ हर मुमकिन कदम खणी रही है। संदन कोशिश है त तरक्याती कमन के तेज़ कयो वञे त जीअं अवाम के वध खां वध सहूलतूं फराहम करे सघजनि। जेके चेयरमैन तरक्याती फंड सही ऐं इस्तिराती तरीक़े से इस्तेमाल कंदा, उन्हनि खे हुकूमत की मुकम्मल हिमायत हासिल हूंदी। कराची में सिंधु दरिया में केनाल कढण खिलाफ जेस्कम जो एहतजाज। शाराए फैसल, गुरा कब्रिस्तान भरिसां मुज़ाहिरीन ऐं पुलिस विच में चक्रियूं। कारकुननि जो पुलिस एहलकारनि ते तशद्दुद, साणनि हथे पइजी विया। पुलिस जी मुज़ाहिरीन के छिड़ विछड़ करण लाइ लठबाज़ी ऐं शेलिंग। पुलिस जो चवणु आहे त ट्रैफिक के मुतबादिल रस्तो ॾियण लाइ रैली के रोकियोसीं त मुज़ाहिरीन सां चक्रियूं थी पयूं। सिंधु दरिया में केनाल कढण खिलाफ मिठी में अवामी तहरीक की रैली ऐं धरणो। बाईपास रोड कुंडी स्टॉप का कश्मीर चौक ताईं एहतजाजी रैली कजी वई। औरतुनि ऐं ॿारनि समेत सभई माण्हू शरीक। फरीदाबाद में एहतजाज। सियासी समाजी तंजीमुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध अॻेई सोकड़े जो शिकार है। इरसा पानी बाबति कूड़नि अंग नखरनि जे बुनियाद ते चोलिस्तान केनाल कढी पानी चोराए सिंध सुकाइण चाहे थी। शेदाकोट भरिसां जतोई बिरादरी के बिंदुरनि में ज़मीन की मालिकियत झेड़ो। ॿ ॼणा क़त्ल। फायरिंग सबब परवेज़ जतोई ऐं अरबाब जलवाणी मारिजी विया। 2 ज़ख़्मी थी पिया। मड़ ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। मदेची में जोनेचा बिरादरी के बिंदुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो। ॿिन्ही धुरनि ते मजमूई तौर ते 1,95,00,000 रुपया दंड मुक़रर।
निबेरो कमारिया हाउस से जुल्फकार अली नजब कुमारियो जी सरपंची हेठि थियो। 3 सालनि खां हलंदड़ तकरार में 2 ॿारनि समेत 7 ॼणा क़त्ल थी चुका। फी खून बहा 25 लख ऐं 2 ॿारनि जी खून बहा 30 लख रुपया मुक़रर कई वई। जर्गे बाद धुरियूं खीर खंड।